अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, सिंध में करप्शन जा किस्सा कहाणियूं स्कैंडल्स का नई ॻाल्हि त नाहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे खुराक खाते जो ज़िक्र कंदासीं ऐं इन खाते जे हिकु अहिड़े स्कैंडल जा तफ़सील साम्हूं आणींदासीं जंहिंमां पतो पवंदो त कीअं हिन खाते में अंधेर नगरी लॻी पई आहे, कीअं कामोरा पंहिंजा बिभ भरण लाइ क़ौमी ख़ज़ाने जा अरबे रुपया गड़काइनि था। अॼु असां खुराक खाते जे अमलदारनि पारां रुगो हिकु ज़िले कंबर शहदाद कोट में कयल करप्शन जा तफ़सील साम्हूं आणण जी कोशिश कंदासीं, जिते हिकु साल दौरान 52,778 मैट्रिक टन कणक गायब थियण जी निशानदही थी आहे। रुगो हिकु ज़िले मां अरबे रुपयनि जी कणक गायब थियण मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकु साल दौरान समूरी सिंध में हिकु साल दौरान कहिड़ो हशर थियो हूंदो। अॼोके प्रोग्राम में इहो बि ॿुधाइण जी कोशिश कंदासीं त कंबर शहदाद कोट ज़िले जे कहिड़ी ख़रीदारी मर्कज़ तां केतिरी कणक गुम थी आहे ऐं कीअं हर साल अरबे रुपयनि जी करप्शन कंदड़ कामोरा रुगो नंढनि मुलाज़िमनि खे क़ुर्बानीअ जो ॿकर बणाए पाण कार्रवाईअ खां बची वञनि था। सिंध जो खुराक खातो करप्ट तरीन बणिजी वियो। रुगो हिकु ज़िले मां 52,778 मैट्रिक टन कणक गायब थियण जी निशानदही। नेब सखर कंबर शहदाद कोट ज़िले बाबति रिपोर्ट खुराक खाते ॾांहुं माणे छॾी। 26 ख़रीदारी सेंटर्स तां 5,27,778 बोरियूं गायब हुजण जी निशानदही। गैबीदेरो मां 4,000, कंबर मां 3,254 जा फुल ख़रीदारी सेंटर तां 46, कुपो सईद खान मां 6,539 ऐं शहदाद कोट हिकु सेंटर तां 265 मैट्रिक टन कणक गायब। सिजावल जुणेजो मां 4,226, नसीराबाद मां 957, बारह मां 4,837, वगण मां 1,600, कोट लाल बख्श महेसर मां 2,700 ऐं मीरो खान मां 4,469 मैट्रिक टन कणक गुम। कोट गुलाम शाह मां 900, हाकिम शाह मां 1,350, बहराम मां 3,484, खैरपुर जुसो मां 509, गाजी खावड़ मां 2,500 ऐं लालू राइंक मां 46 मैट्रिक टन कणक गायब। खुराक खाते जा कामोरा हिकु मुनज़िम तरीक़े सां हर साल सरकारी सतह ते कणक ख़रीदारीअ में फ्रॉड करण लॻा। रुगो कागज़नि में कणक जी ख़रीदारी हक़ीक़त में कारीअ वारा कख। खुराक खातो कणक खे महफ़ूज़ करण बदिरां हर साल अरबे रुपयनि जी कणक चोरी करण बाद रुगो ग्रेड 9 ऐं ग्रेड 11 जे अमलदारनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे जिंद आजी कराए थो। खुराक खाते जो हिकु अमलदार अरबे ऐं करोड़े रुपयनि जी कणक चोरीअ में मुलविस नंढनि मुलाज़िमनि खे क़ुर्बानीअ जो ॿकरो बणाए असल ज़िम्मेवार कार्रवाईअ खां बची वञनि था। गुज़िरियल कुझु सालनि में सिंध अंदरि कणक चोरीअ जे मद में लॻभॻि 10 अरब रुपयनि जी करप्शन थी। सिंध हुकूमत कणक ख़रीदारीअ जे मैनुअल सिस्टम खे कंप्यूटराइड बि न कयो। कमर्शियल बैंकुनि खां हर साल कर्ज़ वठी कणक ख़रीद कई वञे थी। कमर्शियल बैंकुनि जो कर्ज़ वधी 77 अरब रुपया थी वियो। 18 अरब रुपया रुगो व्याज जी मद में अदा थियनि था। खुराक खाते जे अक्सर गुदामनि जी हालत ख़राब। ख़रीद कयल कणक बरसातुनि में ख़राब थी वञे थी। अक्सर गुदाम वरी किराए ते वरितल किराए जी मद में 80 लख रुपया जारी। खुराक खाते पारां अरबे रुपयनि जी करप्शन में मुलविस कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण बाद उन्हनि जा पासपोर्ट ज़ब्त करण ऐं बैंक अकाउंट्स फ्रीज़ कराइण जो फ़ैसिलो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सभ खां पहिरियां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त रुगो कंबर शहदाद कोट ज़िले मां केतिरा टन कणक गायब थियण जी निशानदही थी आहे ऐं इहो स्कैंडल कीअं साम्हूं आयो आहे। वॾी महिरबानी रोशनी। सिंध में कणक जी ख़रीदारी जी मद में जेको आहे उहो हर साल अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी। सिंध जो खुराक खातो जॾहिं खां ठहियो आहे पर उन जी बहितर को बि मकैनिज़म न ठहण जे करे या उनजो जेको सॼो रिकॉर्ड मैनुअल हुजण जे करे जेका आहे हर साल अरबे रुपया जेके आहिनि उहे करप्शन थिए थी। तोड़े उन में जेके आहिनि उहे हुकूमती जेके अहम कामोरा आहिनि या वज़ीर हुजनि था उहे उन में भाङे भाईवार हुजनि था, हिकिड़ा सिस्टम जा माण्हू हुजनि था। उन जे जेका आहे सॼी मिली भगत सां हर साल कणक गायब थी वञे थी ऐं चोरी थी वञे थी। सही त ही असल में ईअं थींदो आहे त फेबरवरी ऐं मार्च जे पहिरें हफ़्ते खां कणक जी ख़रीदारी वारो अमल शुरू थींदो आहे। तक़रीबन 140 अरब रुपया जेके आहिनि उहे कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ु वरितो वेंदो आहे ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा कणक ख़रीदारी जेको आहे उहा शुरू थी वेंदी आहे। कणक जी पोइ तक़रीबन हर साल
14 लख मैट्रिक टन कणिक जो जेको आहे उहो टारगेट रखियो वञे थो। त हिन साल इहो ईअं थियो, यानी गुज़िरियल साल 2023 में 14 लख मैट्रिक टन मां हिननि जेको आहे उहो खुराक खाते जा अमलदार उन्हनि जी नाअहली ऐं नाक़स कारकर्दगी जे करे 14 लख मैट्रिक टन मां रुगो 7,50,000 यानी 7.5 लख मैट्रिक टन कणिक ख़रीद करे सघिया, यानी 50% कणिक ख़रीद करे सघिया। गुज़िरियल उनखां 2022 में बि उन्हनि जी साॻी सूरत हाल हुई, इन करे फूड सिक्योरिटी जो बि मसइलो पैदा थियो ऐं अटे जो रेट तमामु मथे चढ़ी वियो। त हिन साल बि ईअं ई थियो, हिकु उन्हनि कणिक घटि ख़रीद कई गुज़िरियल साल, ॿियो वरी हाणे हीअं थियो आहे जो उहा जेका घटि कणिक ख़रीद कई वई उन मां बि तक़रीबन 3 खां 4 अरब रुपयनि जी कणिक जेका आहे उहा ग़ाइबु थी वई आहे। हाणे नेब सखर तरफ़ां इन सॼी इंस्पेक्शन कई आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि, त रुगो हिकु ज़िले जी कंबर शदाद कोट ज़िलो लाड़काने डिवीज़न में अचे थो, उन में जेके आहिनि 52,000 मैट्रिक टन जेका आहे उहा कणिक ग़ाइबु हुजण जी हुननि निशानदेही करे छॾी आहे। हुननि जुडिशल मैजिस्ट्रेट जी मौजूदगी में कंबर शदाद कोट जे 26 प्रोक्योरमेंट सेंटरनि ते हुननि छापा आया आहिनि ऐं उन छापे दौरान तक़रीबन 26 सेंटरनि ते कणिक ग़ाइबु हुजण जी निशानदेही थी आहे। तक़रीबन उनजी मालियत जेका आहे तक़रीबन 3 अरब खां 4 अरब रुपयनि जी थिए थी ऐं 3 खां 4 अरब रुपयनि जी कणिक काॾे वई, कीअं थी, इन मामले जी वरी हाणे खुराक खातो जीअं न रवायती तौर ते हर साल जांच कंदो आहे ऐं उन्हनि खे वरी नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वेंदो आहे, वरी पोइ उहे कोर्ट वेंदा आहिनि ऐं वरी उहो बहाल कया वेंदा आहिनि। इहो हिकिड़ी गेम आहे, हर साल इहा थींदी रहे थी ऐं क़ौमी ख़ज़ाने खे हर साल अरबनि रुपयनि जो नुक़सानु थिए थो। त ईअं ई जेका उहा कंबर शदाद कोट में 5,27,000 बोरियूं जेके आहिनि उहे गुम थी वियूं आहिनि। नेब सखर तरफ़ां इहा रिपोर्ट ॾिनी वई आहे। खुराक खाते जे सेक्रेटरी ऐं डायरेक्टर फूड ऐं डिप्टी डायरेक्टर लाड़काणो फूड खे जेका इहो ख़त लिखी अहिड़ी जेका उहा शार्टेज बाबति उन्हनि आगाही ॾिनी आहे त कंबर शदाद कोट में 5,27,000 बोरियूं जेके आहिनि उहे ग़ाइबु आहिनि। तक़रीबन 26 सेंटर आहिनि ख़रीदारी जा, उन्हनि मां इहा कणिक ग़ाइबु थियण जी निशानदेही थी आहे। जी सही। अच्छा सकीर, जीअं अवां ॿुधायो त नेब सखर जी रिपोर्ट में कणिक ग़ाइबु थियण जे मेगा स्कैंडल जो इंकशाफ थियो आहे। इहो ॿुधाइजो त कंबर शदाद कोट जे कहिड़नि कहिड़नि ख़रीदारी सेंटर्स तां केतिरी कणिक ग़ाइबु थियण जी तस्दीक थी आहे? मजमूई तौर ते जेका नेब सखर रिपोर्ट ॾिनी आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त कंबर शदाद कोट जे उन्हनि 26 सेंटरनि में 86,675 मैट्रिक टन जेका आहे उहा कणिक उते हुजणु घुरिजे आहे उन्हनि सेंटरनि ते। पर उते जॾहिं नेब सखर जूं अख़्तियारियूं जुडिशल मैजिस्ट्रेट जी मौजूदगी में उन्हनि जेका सेंटरनि ते वियूं ऐं उन्हनि जॾहिं जांच कई त उते सिर्फ़ु 34,000 मैट्रिक टन कणिक मौजूदु हुई, बाक़ी 52,778 मैट्रिक टन यानी 5,27,000 बोरियूं जेके आहिनि उहे उन्हनि सेंटरनि में मौजूदु ई न हुयूं। हालांकि इहे नोटिफाई थियल कणिक जा सेंटर आहिनि, उते इहा कणिक पयल हुजणु घुरिजे आहे, पर उते न पई हुई। ऐं अहिड़ी रिपोर्ट जेका आहे उहा हाणे सखर जेका नेब सखर तरफ़ां डायरेक्टर फूड ऐं सेक्रेटरी खे मोकिली वई आहे। हाणे उन में 26 सेंटरनि में गेबीदरो ख़रीदारी सेंटर मां 4,000 मैट्रिक टन ग़ाइबु आहे। इहा नेब सखर जेका उहा तस्दीक कई आहे। कंबर जी ख़रीदारी सेंटर मां 3,254 ऐं उनखां अलावा शदाद कोट 1 कणिक ख़रीदारी सेंटर मां 265 मैट्रिक टन। अहिड़ी रीति जेको आहे नेब सखर पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त पतूजा कणिक ख़रीदारी सेंटर मां 1929 मैट्रिक टन ग़ाइब जी निशानदेही कई आहे। कुबो सईद खान मां 6,539, नसीराबाद मां 957 मैट्रिक टन जेका उहा ग़ाइबु आहे। वारह मां 4,837 मैट्रिक टन कणिक वारह मां ग़ाइबु थी वई आहे। वगण में बि साॻी सूरत हाल आहे। वगण वारे ख़रीदारी सेंटर मां 1,600 मैट्रिक टन जेका उहा ग़ाइबु आहे। मीरो ख़ान, अर्ज़ी भुट्टो ऐं कोट गुलाम मोहम्मद शाह, हाकिम शाह, बहराम, खेरपुर जूसो समेत ॿिया जेके आहिनि उहे इलाइक़ा उन्हनि मां कणिक ग़ाइबु थी वई आहे। जीअं हाणे गाजी खुआड़ आहे, उन मां 2500 मैट्रिक टन कणिक ग़ाइबु थी वई आहे। लालू रोक मां 46 मैट्रिक टन। मजमूई तौर ते 52,778 मैट्रिक टन इन्हनि 26 सेंटरनि मां ग़ाइबु थी वई आहे। मजमूई तौर ते इन्हनि जी जेका कास्ट ठहे थी 3 खां 4 अरब रुपया ठहे थी ऐं इहा 3 खां 4 अरब रुपयनि जी कणिक आख़िरकार कीअं ग़ाइबु थी वई,
असल में ईअं थिए जो त इन्हनि नंढनि नंढनि मुलाज़िमनि खे अरबें ऐं किरोड़नि रुपयनि जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे थी। पोइ उन्हनि जो मतिलबु इहे एॾी ज़िम्मेवारी ॾियण खां पोइ उहे सभु शयूं जेके आहिनि साम्हूं अचनि थियूं ऐं हर साल अहिड़े क़िस्म जा इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। जी अच्छा सकीर, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त ख़ुराक खाते जा मुलाज़िम हर साल कीअं मुनज़िम तरीक़े सां करप्शन कनि था, कीअं कणिक रुॻो कागज़नि में ख़रीद कई वञे थी, छा उन्हनि खां को पुछण वारो नाहे? ॾिसो हर साल मतिलबु इन्हनि हिकिड़ो टारगेट ठाहे छॾियो आहे कणिक ख़रीदारी करे पोइ उन मां कणिक जेका उहा गाइब थी वञे थी। हाणे असल में गाइब नथी थिए, ॿिनि टिनि क़िस्मनि जी कणिक में चोरी थी वञे थी। मूं कुझु ऑफिसरनि सां बि जेका उहा ॻाल्हि ॿोल कई आहे त या त उहो कणिक ख़रीद ई नथा कनि ऐं उते ख़रीदारी ॼाणाए छॾनि था, या वरी उन कणिक में जेका आहे उहा मिटी मिलाए छॾनि था, त या वरी ईअं त बरसाति में कणिक जेका आहे उहा ख़राबु ॼाणाए छॾनि था त इहा कणिक ख़राबु थी वई। त मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां ई जेके आहिनि उहे कणिक चोरी जा स्कैंडल्स साम्हूं आया आहिनि, या त वरी ॼाणाइनि था त ट्रांसपोर्टेशन दौरान बि कणिक गाइब थी वञे थी। इहे वॾी ट्रक जेका उहा काॾे गाइब थी वञे थी। त ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत हिकिड़े मुनज़िम तरीक़े सां हर साल अरबें रुपयनि जी कणिक चोरी थी वञे थी। ऐं हिन साल बि, ऐं हालांकि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त गुज़िरियल साल बि इहो साॻियो ई स्कैंडल साम्हूं आयो हो। ऐं गुज़िरियल साल बि 5,14,000 मैट्रिक टन कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे गाइब थी वियूं हुयूं। ताज़ो ई उन्हनि खे हाणे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। हाणे वरी धार जेको आहे उहो 5,27,000 लख जेको आहिनि बोरियूं गुम थियूं आहिनि। त हीअ हिकिड़ी मामूल शइ हिननि बणाए छॾी आहे। क़ौमी ख़ज़ाने खे जेको आहे उहो नुक़सानु पहुचाए वञे थो। हर साल 5 खां 6 लख बोरियूं जेके आहिनि उहे गाइब थी वञनि थियूं। केरु इन्हनि खे पुछण वारो न आहे। सॼी मतिलबु CM खां वेंदे हेठें सतह ताईं ईअं ई सॼे सिस्टम खे ख़बर हूंदे बि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए, छाकाणि जो हिकिड़े सिस्टम तहत ही कणिक चोरी थिए थी। ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत ॿियनि खातनि में जीअं करप्शन थिए थी रेवेन्यू में या ॿियनि खातनि में, ईअं ई वरी ख़ुराक खाते में बि साॻे उन सिस्टम तहत उन में नंढे मुलाज़िम खे जेको आहे उहा चोरी में मुलविस ॼाणाए उहा मथे ताईं उन जी कमीशन वञे थी। उन में जेका आहिनि उहो क़ुर्बानी जो बकरो रुॻो आहे फूड सुपरवाइज़र या फूड इंस्पेक्टर खे बणाए करे, बाक़ी मथे सतह ते को पुछाणो नथो कयो वञे। नैब बि रुॻो कार्रवाई ताईं महदूद, अॼु ताईं कंहिंजे ख़िलाफ़ का कार्रवाई जेका उहा नथी आहे। त ईअं ही जेको आहे कंबर शदात कोर्ट जो इहो स्कैंडल साम्हूं आयो आहे। रुॻो हिकु ज़िले में, अञा अॻिते जॾहिं ही फेबरवरी में जॾहिं ही आख़िर में ही ख़ाली थींदा गोदाम, त अञा वधीक कणिक जेका उहा गाइब थियण जी निशानदेही थींदी। रुॻो ही हिकु ज़िले जी आहे। मूं राति हिकु जेको आहे उहो हिकु ऑफिशियल सां बि ॻाल्हायो, उन चयो त सिर्फ़ु ई रुॻो कंबर शदात कोर्ट न, सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि कणिक गाइब थी वई आहे। हिन साल तमामु घणी कणिक गाइब थी वई आहे। त फूड सिक्योरिटी जो बि जेको आहे उहो मसइलो थी सघे थो। हर साल कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वठी करे इहा कणिक ख़रीद कनि था ऐं उहा ई कणिक ही वरी पाण चोरी करे ऐं अरबें रुपया जेके आहिनि उहे फबाए वञनि था। उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई जेका उहा नथी थिए। जी अच्छा सकीर, हर साल करप्शन थिए थी, इन जी निशानदेही बि थिए थी। ख़ुराक खातो रुॻो नंढनि मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे जिंद आजी कराए छॾे थो। छा एॾे वॾे पैमाने ते थींदड़ करप्शन में रुॻो 9 खां 11 ग्रेड ताईं जा मुलाज़िम मुलविस थी सघनि था? ॾिसो ईअं आहे कोन। असल में इन्हनि नंढनि मुलाज़िमनि खे क़ुर्बानी जो बकरो बणाए वञे थो। ऐं ॿियो त हिननि जी स्ट्रेटजी सही न आहे शुरू खां वठी। त नंढनि मुलाज़िमनि खे तव्हां अरबें रुपयनि जी ज़िम्मेवारी ॾींदो, फूड सुपरवाइज़र खे तव्हां चवंदो त किरोड़े रुपयनि जी तव्हां वञी कणिक ख़रीदारी कयो, ऐं अरबें रुपयनि जी फूड इंस्पेक्टर खे चवंदो तव्हां वञी कणिक ख़रीदारी कयो ऐं उन्हनि जी सॼी जांच पड़ताल कयो। इहो मुमकिन ई कोन्हे। त इन करे इन्हनि खे थोरो स्ट्रेटजी तब्दील करणी पवंदी, पंहिंजो बहितर जेको मैकेनिज़म तयारु करिणो पवंदो। ऐं हिकु मैनुअल सिस्टम जेका इन्हनि जी अदायगी थिए थी उहा मैनुअल सिस्टम सां थिए थी। त इनखे कंप्यूटराइज़ करणु घुरिजे त इहे सॼो सिस्टम जेको आहे जीअं हाणे ख़तमु थी सघे। त मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त हाणे कुझु ॾींहं अॻु जेको आहे ख़ुराक खाते जे सेक्रेटरी नासिर अब्बास सुमरो 12 कामरनि खे रुॻो नौकरियुनि मां बरतरफ़ कयो। हाणे उन्हनि करप्शन केतिरी कई, मां पंहिंजे नाज़रीन खे तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन में 12 कामोरा जेके आहिनि, हिकिड़े कामोरे जेको आहे हफ़ीज़ुल्लाह खोसो, उन जेको आहे 1.25 करोड़ रुपयनि जी करप्शन कई ऐं इल्ज़ाम साबित थियण ते उनखे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो। ईअं ई वरी हिकिड़े जेको आहे उहो
5 करोड़ रुपयनि जी जेका उहा करप्शन साबित थियण ते शौकत अली अराई खे जेको आहे उहो नौकिरी मां बरतरफ़ कयो। हाणे जेको 5 करोड़ रुपया फबाए वियो उनखे नौकिरी जी कहिड़ी परवाह थींदी। 5 करोड़ रुपया त उहो फबाए वियो ऐं उनजी ख़बर ई न आहे त हाणे हिन वक़्तु किथे आहे ऐं एंटी करप्शन जो खातो बि ख़ामोश आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। वरी हिकिड़ी ॿी ॾिस हैरत, तमामु हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हिकिड़ो फूड सुपरवाइज़र ग़ुलाम अली ख़ासकेली 1.25 अरब 1 अरब 16 करोड़ रुपयनि जी करप्शन साबित थिए थी उन ते। उहो फूड सुपरवाइज़र आहे, 9 ग्रेड जो आहे ऐं उन ते इहो साबित थियो आहे त हुन 1 अरब 16 करोड़ रुपयनि जी हुन करप्शन कई, इन करे उनखे नौकिरी मां बरतरफ़ कयो थो। जेको 1.25 अरब रुपया हू फबाए वियो त उनखे नौकिरी जी कहिड़ी परवाह, उनखे जेल मोकिलियो वञे हा ऐं उनजो ID कार्ड ब्लॉक कयो वञे हा या उनजा अकाउंट्स जेके आहिनि उहे फ्रीज़ कया वञनि हा, उनजो जेको आहे पासपोर्ट ज़ब्त कयो वञे हा। पर असल में हिकु इन में जेके आहिनि मथी सतह जा माण्हू मुलविस हुजनि था, कुझु इदारनि जा माण्हू मुलविस हुजनि था, हिकिड़े सिस्टम तहत ईअं करप्शन थिए थी। उनखां अलावा 25 करोड़ 59 लख रुपयनि जी जेका उहा कणिक गाइब कंदड़ हाणे 9 ग्रेड जो आहे सुपरवाइज़र अली नवाज़ मेमण, हाणे उनखे बि जेको आहे उहो नौकिरी तां बरतरफ़ कयो वियो। उन नौशर फिरोज़ में उन मुख़्तलिफ़ ख़रीदारी सेंटरनि मां कणिक गाइब कई, इल्ज़ाम साबित थियण ते जेको आहे उनखे नौकिरी तां बरतरफ़ कयो वियो। अहिड़ी रीति जेको आहे उहो गदा हुसैन खोसो आहे, उन बि 12 करोड़ रुपयनि जी कणिक गाइब कई, उनखे बि जेको आहे उहो नौकिरी तां बरतरफ़ कयो वियो। सिर्फ़ु उन पंहिंजी जान छॾाई आहे त हीअ खे असीं नौकिरी तां बरतरफ़ कयूं पिया, हाणे एंटी करप्शन इन्हनि खां रुगो रिकवरी कराईंदी। अहिड़ी तरह जेको आहे 11 करोड़ 78 लख रुपयनि जी जेका उन करप्शन कई। 12 ग्रेड जो आहे फूड इंस्पेक्टर शमीर सोलंकी, उनखे बि नौकिरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। उनखां अलावा जेको आहे उहो फूड इंस्पेक्टर आहे कमरदीन मेमण, उन 18 करोड़ 8 लख रुपयनि जी करप्शन कई। ईअं ई जेका करोड़े रुपयनि जी ही करप्शन में मुलविस हुजनि था फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़र, उन्हनि खे सिर्फ़ु नौकिरियुनि तां बरतरफ़ करे उनजो ऑर्डर जारी करे छॾनि था ऐं हर साल इहो सिस्टम हलंदो रहे थो। को बहितर मैकेनिज़म मतिलबु ठाहिण जे लाइ ई तयारु न आहिनि। असल में मुख़्तलिफ़ सियासी माण्हुनि जा जेके वेझा ऑफिसर उते मुक़ररु हुजनि था, पोइ हिकिड़े सिस्टम तहत उन्हनि खां ई कणिक मतिलबु ख़रीद कई वञे थी। वरी जॾहिं कणिक जी विरासत यानी फ्लोर मिलनि खे ॾियण जो वक़्तु अचे थो त वरी उन्हनि जे माण्हुनि खे जेकी गैर फाल्स 6 महीननि ताईं जेके फ्लोर मिलूं या अटे जूं चकियूं जेके आहिनि उहे न हलंदियूं हुजनि ऐं पॉलिसी जे अगेंस्ट उन्हनि खे वरी कणिक जारी कई वञे थी सब्सिडी जी बुनियाद ते। मतिलबु ॿिन्ही पासनि खां रुगो सियासी माण्हुनि ऐं बाअसर माण्हुनि ऐं सिस्टम जो जेको हिसो आहिनि उन्हनि खे ई जेको आहे उहो फ़ाइदो ॾियणो आहे। हीउ डिपार्टमेंट करप्ट तरीन बणिजी वियो आहे। 3 खां मतिलबु इहो फिक्स थी चुको आहे त हर साल 4 खां 5 अरब रुपयनि जी करप्शन कणिक जी ख़रीदारी जी मद में करणी आहे। त हर साल इहा कणिक जी ख़रीदारी जी मद में इहा कणिक जी करप्शन इहा थिए थी ऐं हाणे हीअ नेब सखर जी रिपोर्ट आई आहे। उन रिपोर्ट में ई इहा तस्दीक थी आहे त तक़रीबन 5.25 लख बोरियूं जेके आहिनि उहे हिकु ज़िले मां ग़ाइब थी वियूं आहिनि। जी अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त रुगो कुझु सालनि अंदरि सिंध में कणिक ख़रीदारी जे मद में 10 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। एॾा वॾा स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि सिंध हुकूमत कणिक ख़रीदारी जे मैनुअल सिस्टम खे कंप्यूटराइज़ न करे सघी आहे। इन सूरत हाल खे अवां कीअं था ॾिसो? इन करे इहो थिए थो, कंप्यूटराइज़ निज़ाम इन करे न थी सघियो आहे खुराक खाते जो त सिस्टम जा माण्हू इहो नथा चाहिनि त हीअ सॼी कणिक ख़रीदारी जो सिस्टम या अदायगियुनि जो सिस्टम कंप्यूटराइज़ न थिए। छाकाणि जो उहा हर साल अरबे रुपयनि जी करप्शन कनि था ऐं उन में सियासी माण्हू बि मुलविस हुजनि था। खुराक खाते जा जेके वज़ीर रहिया आहिनि उहे उन में भाङे भाईवार हुजनि था, सेक्रेटरी हुजनि, डायरेक्टर फूड हुजे, उहे सॼे सिस्टम जो उहो हिसो आहिनि ऐं ॿिया सियासी माण्हू बि उन में भाङे भाईवार हुजनि था। उन्हनि जो फ्लोर मिलूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि त उहे नथा चाहिनि त हीउ सॼो सिस्टम कंप्यूटराइज़ थिए। इन करे त उहो जेको आहे इहो कंप्यूटराइज़ न थी सघियो आहे। ॿियो इहो त हर साल 3 खां 4 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे। त मुंहिंजी खुराक खाते जे अख़्तियारनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी उन इहो ॿुधायो त कणिक जेके आहिनि तक़रीबन 7 खां 8 यानी 10 अरब रुपयनि ताईं जेका उहा करप्शन थी आहे टोटल जेका उहा कणिक जी ख़रीदारी जी मद में। बाक़ी जेका मथे जेका फिगर हले थी त 60 अरब रुपयनि जी
कणक में करप्शन थी आहे या 50 अरब रुपयनि जी कणक में करप्शन थी आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे। लेकिन उहे एतिराफ़ कनि था त 10 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे कणक में, त उन खे रोकण जे लाइ हू के क़दम खणण लाइ तयारु न आहिनि, पर एतिराफ़ कनि पिया त हेतिरी करप्शन कणक में थिए पई। जी सही। अच्छा सकीर, सिंध हुकूमत हर साल अरबे रुपया कमर्शियल बैंकुनि खां व्याज ते वठी कणक ख़रीद करे थी। इहो ॿुधाइजो त मजमूई तौर ते हिकु साल अंदरि केतिरो कर्ज़ वरितो वञे थो ऐं इन कर्ज़ जी मद में व्याज केतिरो अदा कयो वञे थो? हर साल जेको आहे ख़ुराक खातो 14 लख मैट्रिक टन कणक जेको आहे ख़रीद कंदो आहे। तक़रीबन 140 अरब रुपया जेके आहिनि उहे हिननि खे घुर्बल हूंदा आहिनि कणक ख़रीदारी जी मद में, त उहे कमर्शियल बैंकनि खां कर्ज़ वरितो वेंदो आहे ऐं हाणे उहो कर्ज़ चढ़ंदो चढ़ंदो मथे 77 अरब रुपयनि ताईं पहुची वियो आहे ऐं वरी ही वक़्तु उन जी क़िस्त बि नथा ॾियनि, त इहो एॾो वॾो जेको आहे इहे 77 अरब रुपयनि ताईं कर्ज़ पहुतो कीअं, इहो जेको आहे हिकिड़ो वॾो सुवालु मौजूदु आहे। उनखां अलावा 18 अरब रुपया त रुॻो व्याज जी मद में ही हर साल सिंध हुकूमत भरे पई, त अॼु ताईं सिंध हुकूमत उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हालांकि 77 अरब रुपया जेके आहिनि उहो उन ते कर्ज़ जेको आहे उहो थी वियो आहे ख़ुराक खाते ते, त उन्हनि खां इहो पुछाणो न कयो वियो आहे त एॾो कर्ज़ कीअं चढ़ी वियो कमर्शियल बैंकनि जो ऐं कणक जी ख़रीदारी बि थिए थी, त उनखां अलावा 18 अरब रुपया जेके आहिनि उहे व्याज जी मद में अदा कया वञनि था। त हर साल इहा असल में कणक में करप्शन थिए थी, इन करे जेको आहे उहो कर्ज़ बि नथो लहे ऐं हर साल व्याज जी मद में जेके आहिनि उहे रक़म बि अदा कई वञे थी। जी अच्छा सकीर, हर भेरे इहे ई ख़बरूं ईंदियूं आहिनि त लखे मैट्रिक टन कणक बरसातनि सबबु ख़राब थी वई। असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त सिंध में हिन वक़्तु ख़ुराक खाते जे गोदामनि जी कहिड़ी सूरत हाल आहे? सिंध जे गोदामनि जी सूरत हाल जेका आहे उहा तमामु ख़राबु आहे। मां तव्हांखे बजट पेपर मां ॿुधाईंदुसि त टोटल जेका आहे उन जे लाइ 20 करोड़ रुपया बजट रखियलु आहे रुॻो प्राइवेट गोदामनि जे लाइ जेके रेंट ते वरितल आहिनि। उन जे लाइ बि 80 लख रुपया जेके आहिनि उहे फाइनेंस डिपार्टमेंट जारी करे चुको आहे। त 2022 में जॾहिं ही बोर्ड आई, हालांकि रुॻो सिर्फ़ु 2 शहरनि 2 शहर जेके आहिनि उहे ॿुॾा हुया। हिकिड़ो जेका आहे उहा ख़ैरपुर नाथन शाह जेको आहे टोटल ॿुॾी वियो ऐं गाजीख्वाड़ में बोर्ड आई। त हिननि जेको आहे अरबे रुपयनि जी कणक बरसाति में ख़राबु ॼाणाए छॾी आहे। त उन मां बि जेका उहा करप्शन कई अथनि, त हाणे बोर्ड दौरान हिननि खे बहानो मिली वियो त बोर्ड आई ऐं बोर्ड दौरान ई इहा सॼी कणक ख़राबु थी वई। हाणे उन मामले जी इहा बि जांच हलंदड़ आहे, टोटल केतिरी कणक जेका बोर्ड में ख़राबु थी या बरसातनि में ख़राबु थी। तक़रीबन उन में बि 10 अरब रुपयनि जी कणक हिननि ग़ाइबु कई ऐं मतिलबु ग़ाइबु न कई, उहो भूसो मिलाए करे सॼी कणक उते मिटी वारी रखी करे पंहिंजी ख़राबु ॼाणाए उहा कणक उन्हनि खपाए छॾी या कागज़नि में उन्हनि ख़रीद ॼाणाए करे उहा कणक जेका आहे ख़राबु ॼाणाए छॾी आहे। त ईअं हिकिड़े सिस्टम तहत ख़ुराक खाते में तमामु वॾी करप्शन थिए थी। हा, करप्ट तरीन जेको आहे हीउ डिपार्टमेंट बणिजी वियो आहे। हाणे हुनजी CMIT खे हिन जी इंक्वायरी ॾिनी वई आहे। त तव्हीं असांखे ॿुधायो त टोटल जेका बरसातनि दौरान जेके बोर्ड आई, बोर्ड दौरान टोटल केतिरी कणक जेका उहा ख़राबु थी आहे। हाणे उनखे बि तक़रीबन कुझु महीना थी विया आहिनि। CMIT इन मामले जी जांच मुकमल नाहे कई। हाणे उन में बि उन शख़्स खे CMIT में सिंध हुकूमत जा असल में सिस्टम जा माण्हू हर जाइ ते मौजूदु हुजनि था न, उते सिस्टम जो मतिलबु औकाफ़ खाते मां करप्शन जी इल्ज़ाम में हटायल जेको औकाफ़ खाते जो जेको चीफ एडमिनिस्ट्रेटर हुयो अली गुल संजराणी, हाणे उहो CMIT में मेंबर बणायो वियो आहे। हाणे उन खे इहो टास्क ॾिनो वियो आहे, उन मेंबर खे अली गुल संजराणी जेको औकाफ़ खाते मां करप्शन जी इल्ज़ाम हेठि हटायल हुयो, हाणे उन खे मेंबर बणाए करे उन खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त तव्हां जेका बरसाति दौरान कणक ख़राबु थी तव्हां इन मामले जी जांच कयो। उहा हाणे कहिड़ी जांच कंदो उन ते सवाल असां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे डायरेक्टर फूड आहिनि ज़ुल्फ़कार ख़ुश्क साहब। अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार साहब। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी KTN न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ुल्फ़कार साहब, इहो ॿुधाइजो त हिन साल गोदामनि मां केतिरी कणक ग़ाइबु थी आहे ऐं कारण कहिड़ा आहिनि कणक ग़ाइबु थियण जा? जेका कणक जेका जे ते एलिगेशन लॻल आहे ग़ाइबु थियल आहे, उहा असल में 2022 जे बारिशनि में कणक डैमेज थी वई आहे
उन डैमेज थियल कणिक जो फूड डिपार्टमेंट हिकिड़ो एस्टीमेट ठाहे प्रोविंशियल कैबिनेट ॾांहुं मोकिलियो ऐं प्रोविंशियल कैबिनेट वरी काउंटर वेरिफिकेशन जे लाइ उन डैमेज वीट जी काउंटर वेरिफिकेशन जे लाइ उहो हिकिड़ी कमेटी ठाही आहे जेका CMIT चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जे तरफ़ां ठहियल आहे। उहा काउंटर वेरिफिकेशन करे काबीना खे अप्रूव मोकिलींदी त केतिरो तइदाद अंग आहे उन्हनि बैग्स जो। तक़रीबन 4.5 लाख बैग्स आहिनि जेके डैमेज थी विया आहिनि गुज़िश्ता बारिशनि जे करे। त उनजी काउंटर वेरिफिकेशन चीफ मिनिस्टर जी इंस्पेक्शन टीम करे पई, जेका फाइनल थींदी त पोइ फाइनल अंग जेको आहे सो उहो ॾिनो वेंदो। डिपार्टमेंट जे तरफ़ां उहो अंग तक़रीबन 4.5 लाख बोरियूं ॿुधायो वियो आहे, पर उनजी फाइनल जेका काउंटर वेरिफिकेशन खां पोइ फिगर ईंदी उनखे ई सही तस्लीम कयो वेंदो। बाक़ी जेका आहे त उनखे शॉर्टेज सम्झी वेंदी ऐं उन जेको उन में जेको मुलविस हूंदो आहे फूड ऑफिशियल उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई। अच्छा खुश्क साहब, ॻाल्हि सिर्फ़ु CMIT जी कान पई हले, असां ॻाल्हायूं पिया जेका गुज़िरियल साल 2023 में कणिक ख़रीद कई वई 14 लाख मैट्रिक टन मां 7.5 लाख मैट्रिक टन कणिक ख़रीद कई वई, त टोटल कणिक जेका नेब हाणे सख़्त रिपोर्ट ॾिनी आहे त 52,000 मैट्रिक टन रुगो कंबर शदाद कोट मां गायब थी आहे। त अंदाज़ो लॻायो त ॿियनि ज़िलनि में केतिरी कणिक गायब थी हूंदी ऐं सेक्रेटरी साहब जो चवणु आहे त तव्हांजी सरबराही में हिकिड़ी कमेटी ठही आहे, त तव्हां छा ॾिठो आहे हिन वक़्त ताईं केतिरी कणिक गायब थी आहे? इहा टोटल जेका आहे तक़रीबन 5 लाख बोरियूं जेका नेब शॉर्टेज डिक्लेयर कई आहे कंबर मां। ॿियनि ज़िलनि में जेका बि नेब वई आहे उहा एतिरी ख़ासि तइदाद कोन्हे, इहा महदूद तइदाद आहे। बाक़ी कंबर ज़िले में जेका आहे इहा तमामु वॾी तइदाद आहे, छो जो नेब इन ते काशन डिक्लेयर करे वई आहे। त नेब जे सेक्शन 3A तहत असां उन ते फर्दर जेका आहे सा उनखे कार्रवाई नथा करे सघूं। जिथे बि नेब शॉर्टेज डिक्लेयर कई आहे उन स्टॉक ते असां फर्दर नथा वञी सघूं। बहरहाल असां इन ते इंक्वायरी कयूं पिया, जेका बि डिपार्टमेंट जो मैंडेट आहे उन इंक्वायरी तहत जिथे बि जंहिंजी बि रिस्पॉन्सिबिलिटी थी उन ते फिक्स कबो, ताकी नेब क्रिमिनल जेका असां प्रोसीडिंग्स पंहिंजी हलाए पई उन तहत जेका नेब जेका बि कार्रवाई कंदी उहा नेब जो अख्तियार आहे। अच्छा सर, इहो हर साल मामिलो साम्हूं अचे पियो। हाणे पाण गुज़िरियल साल कुझु ॾींहं अॻु जेको आहे सेक्रेटरी साहब 12 ॼणनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो, उन में बि तक़रीबन 5.25 लाख रुपयनि जूं बोरियुनि जो गायब थियण जो इल्ज़ाम साबित थी वियो। 1.25 अरब रुपयनि जो हिकिड़ो नवों ग्रेड जो माण्हू उहो करप्शन करे वञे थो, इहो कीअं मुमकिन आहे ऐं उन्हनि खे तव्हां एॾी वॾी ज़िम्मेवारी ॾियो था? मैकेनिज़म तव्हां बहितर छो नथा कयो? इहो हर साल ईअं छो थो थिए? हिन में डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ कोशिशूं कंदो रहंदो आहे। जेॾीमहिल प्रोक्योरमेंट ख़तमु थींदी आहे त फिजिकल वेरिफिकेशन 3 दफ़ा साल में कराई वेंदी आहे। उन खां अलावा जेको आहे सो इलाही जेके प्रोजेक्ट्स आहिनि असांजे डिपार्टमेंट जा अंडर वे आहिनि, जंहिंमें असां इन्हनि सभिनी जी सेफ्टी एंड सिक्योरिटी लाइ टेक्नोलॉजिकल सोल्यूशन जे लाइ CCTV कैमरा हणण ऐं ॿिया नया इनिशिएटिव असांजे अंडर प्रोसेस आहिनि ऐं अंडर कंसिडरेशन आहिनि। उहे जीअं ई थींदा त इहा बहितर अची वेंदी। बाक़ी जेके आहिनि से असांजे डिपार्टमेंटल मॉनिटरिंग ऐं सर्विलेंस खां अलावा ॿिया डिपार्टमेंट बि नेब एंटी करप्शन कंदा रहंदा आहिनि। जिथे बि का शॉर्टेज या को गवर्नमेंट जे खज़ाने खे नुक़सानु ज़ाहिर थींदो आहे उन ते कार्रवाई कई वेंदी आहे। जीअं तव्हां पाण ॿुधायो त 12 माण्हुनि जूं नौकरियूं ख़तमु कयूं आहिनि, त उन्हनि जूं नौकरियूं ख़तमु कयूं थियूं वञनि ऐं उन्हनि खां रिकवरियूं बि थियनि थियूं। इहो हिकिड़ो हलंदड़ प्रोसेस हूंदो आहे। अच्छा सर, टोटल तव्हां कमर्शियल बैंकनि जो केतिरो ख़ोराक खाते ते कर्ज़ो मौजूदु आहे ऐं व्याज जेको आहे उहो केतिरो, ऐं इहो कर्ज़ो एतिरो कीअं चढ़ी वियो कमर्शियल बैंकनि जो? असल में जेको आहे सो असां ते 61 बिलियन जो जेको कर्ज़ु आहे उहो असांखे सब्सिडी जे मद में आहे, जेको असांखे फाइनेंस खे हर साल रिलीज़ करणी हूंदी आहे। मां हिते तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त असां जेका बि प्रोक्योरमेंट या ख़रीदारी कंदा आहियूं उहो बैंकनि जो कंसोर्शियम असांखे हिकिड़ो कर्ज़ु ॾींदो आहे हर साल। बिल्कुलु उन कर्ज़ ते असां उहा जेका आहे कणिक वठंदा आहियूं, पर असांजी जेका आहे उन कर्ज़ खे लाहण लाइ वरी जॾहिं असां रिलीज़ करे कणिक फ़रोख्त कंदा आहियूं उनजा पैसा असांजे खज़ाने में वेंदा आहिनि। खज़ानो फाइनेंस डिपार्टमेंट उनखे रिलीज़ कंदो आहे। 2004-05 खां फाइनेंस डिपार्टमेंट जी रिलीज़ में थोरियूं घणियूं जेका असां देरि थियण जे करे 61 बिलियन थी वियो आहे, पर उहो इन सेंस में जेको आहे सो असां ते कर्ज़ु कोन्हे।
इहो असांजो इहो जेको आहे सो हिकिड़े रिलीज़ में देरि थियण जे करे इहो कर्ज़ु आहे, इहो शार्टेज या मिसएप्रोप्रिएशन का बि कान्हे, इहो हिकिड़ो इंटरनल गवर्नमेंट ऑफ सिंध जो मामिलो आहे जेको हल थी। अच्छा सर, सवा अरब रुपयनि जी करप्शन में नंढे ग्रेड जा माण्हू मुलविस हुजनि था ऐं तव्हां उन्हनि खे रुगो नौकिरी था बरतरफ़ करे जान छॾाए छॾियो था, त तव्हां नथा सम्झो त तव्हां कंहिं मेन वॾे ऑफिसरनि खे इहा ज़िम्मेवारी ॾिजे ऐं थोरो मैकेनिज़म खे थोरो तब्दील कजे, अदायगियुनि वारे इन सिस्टम खे थोरो कंप्यूटराइज़ कजे त जीअं इन सॼे मामले खां करप्शन खां आजो थिए? जी जी, मूं तव्हांखे अॻु में बि ॿुधायो त इन सिलसिले में असां वटि कई प्रपोज़ल ऐं प्रोजेक्ट अंडर कंसिडरेशन आहिनि ऐं इन में जेके लॉज रूल्स ऐं इन जेके बि अमेंडमेंट रिक्वायर्ड आहिनि उहे इंशाल्लाह मथे मोकिलियूं वेंदियूं ऐं इंशाल्लाह जल्दी हिकिड़ा नवां सोल्यूशन्स असां वटि अची वेंदा जेके टेक्नोलॉजिकल बेस्ड हूंदा या ऑटोमेशन ते ॿधल हूंदा ऐं इंशाल्लाह डिपार्टमेंट जे प्रोसीजर्स ऐं वर्किंग में बहितरी ईंदी। ठीक है, वही मेहरबानी जुल्फ़कार साहब अवां जी। सगीर अवां डायरेक्टर फूड जो मौक़िफ़ ॿुधो, जुल्फ़कार साहब जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि में केतिरो फ़र्क़ु आहे? ॾिसो, जुल्फ़कार साहब जेको आहे उन एतिराफ़ बि कयो त तक़रीबन 4.5 लख बोरियूं जेके आहिनि उहे बरसाति में जेके आहिनि उहे ख़राब थी वियूं आहिनि। हाणे उन मामले जी जेका उहा जांच तव्हांखे मूं जीअं पहिरीं ॿुधायो त औक़ाफ़ खाते जो हिकिड़ो जेको करप्शन जी इल्ज़ाम हेठि हटायल हुयो उहो इन मामले जी जांच करे पियो, सीएम उनखे टास्क ॾिनो आहे त उन मामले जी हाणे निशानदेही थिए त ॾिसणो इहो आहे त केतिरी जेका आहे कणिक वाक़ई डैमेज थी आहे या इहा कणिक जेका आहे ॼाणी वाणी ख़राबु ॼाणी वई आहे ऐं उहा कणिक खपाई वई आहे। उनखां अलावा हुननि ॿुधायो त कुझु जेके आहिनि बहितरी तरफ़ जेके आहिनि उहे तजवीज़ूं मौजूदु आहिनि, पर अॻिते हली इहो ॾिसणो आहे त इहे जेके करप्ट माण्हू आहिनि या जेके करप्शन जो हिसो आहिनि या जेके सिस्टम जा माण्हू आहिनि इहो इन तजवीज़नि खे कामयाबु थियणु ॾींदा या न। अच्छा सगीर, सिंध में खुराक खाते वटि जेके गोदाम आहिनि छा उहे सभु सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि? असां वटि इहे बि रिपोर्ट्स आहिनि त अक्सर गोदाम किराए ते वरितल हुजनि था ऐं किराए जी मद में बि लखें रुपया हड़प थियनि था, इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, तक़रीबन सॼी सिंध में इन्हनि जा जेके आहिनि उहे गोदाम न आहिनि ऐं केतिरा ई गोदाम जेके आहिनि उहे इन्हनि जा किराए ते वरितल आहिनि ऐं उन्हनि जी हालत जेका आहे तमामु ख़राबु आहे। हाणे बजट में बि इन्हनि जी जेका आहे उहा फाइनल बजट ओरिजिनल जेका बजट आहे उन्हनि जी 20 करोड़ रुपया रखियल आहे रेंट जी मद में, उन्हनि लाइ 80 करोड़ रुपया हिन वक़्तु ताईं जारी थी चुका आहिनि। त तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी जेका कणिक उहा ईअं ख़राबु थी वञे थी, पर ॾिसो असल में खुराक खाते जा मुलाज़िम चाहिनि ई नथा त इहा कणिक जेका उहा सही नमूने सां रहे ऐं उनखे महफ़ूज़ हू करे सघनि ऐं हू इहो ई उन्हनि जी स्ट्रेटजी इहा हुजे थी त जेकी करप्शन में मुलविस हुजनि था उहे ई सेम कणिक प्रोक्योरमेंट में उन्हनि जो सेंटरनि ते उन्हनि जूं ड्यूटियूं लॻाई वेंदियूं आहिनि। ईअं हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे अगरि जेसिताईं सिस्टम बहितर न कंदा तेसिताईं इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे ईंदा रहंदा। जी सगीर, कणिक जी ख़रीदारी में करप्शन जी निशानदेही त नेब करे छॾी, पर कणिक जी चुरपुर जे नाले ते बि हर साल करोड़े रुपयनि जी करप्शन थींदी आहे। कणिक जे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ॾांहुं मुंतक़िली जे नाले ते खुराक खाते जा अमलदार फ़ी ट्रक ते लखें रुपया उगाड़ी कंदा आहिनि, इन हवाले सां बि असांजे नाज़रिन खे आगाह कजो। हर साल जेके आहिनि जॾहिं कणिक असल में कराची जेका उहा मुंतक़िल कई वेंदी आहे त उन में बि हिकिड़ी माफ़िया मुलविस आहे ऐं उन माफ़िया में बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू उते मौजूदु हूंदा आहिनि, पुलिस हुजे, खुराक खाते जा मुलाज़िम हुजनि या ॿिया जेके आहिनि उहे एक्साइज़ जा माण्हू हुजनि, त उन्हनि हिकिड़े सिस्टम तहत इहा कणिक जेका आहे उहा कराची मुंतक़िल थींदी आहे ऐं उन फ़ी ट्रक खां ऐं लखें रुपया हज़ारे रुपया जेके आहिनि उहा रिश्वत वरिती वेंदी आहे। त हर हंधि इन्हनि जी रिश्वत जी बाज़ार जेका उहा गरम आहे, इन करे ही डिपार्टमेंट में का बहितरी जी उमेद ई नज़र न पई अचे, छाकाणि जो उहे नथा चाहिनि, जेके सिस्टम जा माण्हू उहे चाहिनि ई नथा त हिन में का बहितरी अचे ऐं हालांकि ही डिपार्टमेंट कणिक ख़रीदारी लाइ ठहियलु आहे, पर हुन कणिक ख़रीदारी खे हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे करप्शन जो। कणिक ख़रीदारी कंदा आहिनि, उन जे मद में बि करप्शन कंदा आहिनि, जॾहिं कणिक विरासत कंदा आहिनि उन जी मद में बि जेका आहिनि उहे करप्शन जी जेके आहिनि उहे निशानदियूं थींदियूं आहिनि। त हिननि जे ख़िलाफ़ कार्रवायूं जेके आहिनि उहे नथियूं थियनि, 2.25 अरब रुपयनि जी 2 अरब रुपयनि जी करप्शन करे वञनि था, रुगो उन्हनि जूं नौकरियूं जेके आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि थियूं, बाक़ी उहे पोइ वरी कारोबार शुरू करे छॾनि था। जी सगीर, खुराक खाते में करप्शन जा छिरकाईंदड़ स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ सिंध हुकूमत अहिड़ी सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ के क़दम खयां आहिनि या इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो?
ॾिसो मुंहिंजी ख़ुराक खाते जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि इहो ॿुधायो आहे त जीअं हाणे डायरेक्टर साहब बि ॿुधायो त कुझु तजवीज़ूं जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि। सही। त मुंहिंजी हिकिड़े अहम ऑफिसर सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन ॿुधायो आहे त जेके हाणे जेके असां नौकरियुनि तां बरतरफ़ कया आहिनि उन्हनि जा असीं पासपोर्ट ज़ब्त करण जे लाइ FIA खे असां जेको आहे ख़त लिखी रहिया आहियूं। उनखां अलावा जेके असीं नौकरियुनि तां बरतरफ़ कया आहिनि ऐं उन्हनि जा बैंक अकाउंट्स फ्रीज़ करण जे लाइ जेको आहे उहो स्टेट बैंक खे जेको आहे उहो लिखी रहिया आहियूं। त ईअं ई ऐं जेसिताईं इन जी असल में जेका कणिक ख़रीदारी वारो जेकी अदायगियुनि वारो सिस्टम कंप्यूटराइज़ न थींदो तेसिताईं स्कैंडल्स जेके आहिनि उहे उन्हनि जो ख़ात्मो जेको आहे उहो न अची सघंदो। जी वॾी महिरबानी सकीर, हिन अहम मामले ते अव्हां असांजे नाज़रीन खे आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमून खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।